आहे सॼी अलाह जी ॻाल्हि। अॼु वरी हिकिड़ी नई ख़बर ॿुधी आई आहे। ओ अम्मा तू ही BBC लंडन तो वटि 11,000 ख़बरूं हूंदियूं। ॿुध भला अॼुकल्ह तोरी ट्रेशन कहिड़ी ख़बर पई थी ॿुधाए? कहिड़ी वरी ॿी ख़बर हूंदी अब्बा? छोरी राणी मोटी आई आहे, उन ॻाल्हि कई त रुस्तम ज़िंदा आहे। भागन भरी इहो थी नथो सघे। ये वली दाद वारा सावण ऐं रबू वारा खे बेवकूफ़ था बणाइनि। ओ मुंहिंजा पीउ छो बेवकूफ़ बनाईंदा? ॿुधो कोन थी, रबू वारा उनजे मासात खे ॿधी खणी विया आहिनि। उनखे छॾाइण लाइ इन्हनि इहो कूड़ हयो हूंदो, निसोरो कूड़। बेवकूफ़ कोन था बणाइनि। छोरी राणी पंहिंजे भाउनि ॾे भलो साईं खणी वई, उन्हे करे हुननि सच ॿुधायो अथसि। काल कलो को ॾींहुं आहे, इहा छोरी मुड़स खे मारण जे चकर में हुई, अॼु वरी मुड़स लाइ बेताबा पुफी। ओ अंबड़े, रन साल औरत जी ज़िंदगी छा हूंदी आहे? इहा इन्हे छोरीअ खे 2 ॾींहनि में ख़बर पइजी वई, 2 ॾींहनि में। इहो बि शुक्र आहे जो रुस्तम ज़िंदा आहे, न त इन्हे माई भागुल जी ज़िंदगी ज़हर थी वञे। हा ओ अम्मा रुस्तम घर त न आहे पहुतो न? इहो अब्बा भागुल चई पई त राति ताईं घर अचे वेंदो। सुभाणे ताईं ख़बर पइजी वेंदी त रुस्तम जीअरो आहे या न। राणीअ सां इहो भाइरनि धोतो कयो आहे। छॾियो रुस्तम ऐं वली दादा जी पचार खे, मानी टुकर जी ॻण कयो। मुंहिंजे पेट में त कुआ पिया था ढोड़नि। किथे ईअं न थी मां सुभाणे गुज़ारे वञा त पोइ उथने मानी तकड़ कर, उतो मानी टुकुर कर, सॼी चोटो हथ में अथई। मुंहिंजी बि ॻण कर, मुड़ुस आहे। भाॼाई जेकॾहिं पुलिस खे को सबूत ठाहियो न त हू असांखे गिरफ़्तार करे वेंदी, पर तूं ईअं ख़ौफ़ में वरितल आहीं ॼण फाही थी अचई। अदा मूंखे पंहिंजे सिर जो ख़ौफ़ न आहे, परेशान इन लाइ आहियां त तव्हां मथां का मुसीबत न अचे। कंहिंमें हिमत आहे जो असांखे मुसीबत में विझंदो? केरा वो जंहिं कमाल जे मथां हमलो कयो आहे? इहो नओं दुश्मन किथां आयो आहे? जांच कयो। ऐं हा, कमाल खे अस्पताल पहुचायो अथव? जी बावल साईं, कमाल हाणे खतरे खां ॿाहिरि आहे। कमाल कुझु ॿुधायो त हमले करण वारा केर हुआ? न बावल साईं, कमाल अञा होश में न आहे आयो। बाक़ी 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे कातिल ज़ाहिर करे ॾींदुसि। 2 ॾींहंनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कातिल त पधरे पट पियो आहे। तो ॻाल्हि कर जानू, केरु आहे? शेर खान जे पलांद वठण लाइ जबल ई हिकिड़ो सभु कुझु करे सघे थो हिन जुए में। कहिड़ो अहिड़ो केॾो आहे जेको असांजे मराए मथां गोलियूं हलाए या एॾी वॾी सहपर खे? हाणे सुस्ती न कयो जानू, जबल जो अंजाम भी शेर खान जहिड़ो थियणु घुरिजे।
ॿिनि ॾींहंनि जे अंदर जबल जो मूंखे लाश घुर्जे। न जबल ईअं न कंदो। खणी जो अरबेली जो उन तरफ़ ख्यालु हुजे, पर कहिड़ी ख़बर जबल जो रायो बि हुजे। माण्हू फिरंदे देरि नाहे लॻंदी। मूं त जबल सां सचाई कई, पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी जबल जी मदद कई। पोइ छा जबल असांजी इज़त में अखियूं विझंदो? पर अरबेली अञा मुंहिंजी इज़त न आहे। हाणे घणी डर उनखे न ॾियां। उनखां पहिरियां जो हमज़े ऐं सत बिराई सां गॾु अरबेली जो रायो बि जबल तरफ़ थी वञे। मूंखे अरबेली सां हर हाल में निकाह करणो पवंदो। रबू पुट जेकॾहिं तूं राति ॾींहुं ईअं घर में वेठो रहे, तुंहिंजे सौट खां पोइ वली दाद वारा मूंखे ॿधी खणी वेंदा ज़िंदा दफ़न करण जे लाइ। बाबा, मूं दोस्त ॾांहुं फ़ोन करे छॾी आहे। हू मूंखे खणण लाइ अचे पियो। ॿई गॾिजी वञी सूबेदार सां मिलंदासीं। त सूबेदार कॾहिं बि वली दाद वारनि जे मथां चढ़ाई कोन कंदो। उन मथां सूबेदार खे फ़ोन कराई आहे। जेकॾहिं पोइ बि सूबेदार न मञियो न, त वकील करे कोर्ट में केस कंदासीं। पोइ ॾिसां त इहो सूबेदार कीअं थो वली दाद जो पासो वठे। मुंहिंजो हथ आहे। छिरकी ईअं पियो ॼण दुश्मन अची विया हुजनि। तूं आख़िर मुंहिंजे पोयां छो पई आहीं? तोखे ॿियो कमकार कोन्हे? जेकॾहिं आउं तो वटि अचां थी त पोइ छा थी पियो? मूंखे इहो ॿुधाए, तुंहिंजो भाउ ऐं भाॼी काॾे विया आहिनि? वखर वठण लाइ ॿई शहर विया आहिनि। पोइ मूंखे बि ॿाहिरि वञिणो पवंदो। अकेलाई में मां तोसां नथो वेही सघां। छो? आउं एतिरी किरियल आहियां या पोइ तोखे पाण मथां एतबार न आहे? अकेली जवान छोकिरी ॾिसी हिरखी पवंदे? इन बारे में मां तोसां का बि ॻाल्हि करणु नथो चाहियां। परे थी। औरतुनि जीअं शर्माई पियो, इते बि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। परे थी। ऐं इहे मकारी चालूं के ॿिए मथां हलाइजांइ। मां तुंहिंजे ॼार में फासण वारो न आहियां। कसम सां मकारी वारियूं चालूं न आहिनि ऐं न ई आउं तोसां को धोखो बि कयां। तूं मूंखे वणंदो आहीं। जेकॾहिं तूं राज़ी आहीं त आउं तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। सोचे वठ, मूं जहिड़ी छोकिरी तोखे ॿी कोन मिलंदी। इनकार न कई। इन जो मतिलब त तूं राज़ी आहीं, पर वरी बि आउं तुंहिंजे जवाब जो इंतज़ारु कंदसि। अदा, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी भेण जे मथां रहम नथो अचे न, त भाउ न कयो रहम। मां तव्हांखे ईअं बि न चवंदसि त तव्हां रुस्तम खे आज़ादु कयो। न, ईअं थी चवां त रुस्तम मरी वियो आहे त हुनजो लाश मुंहिंजे हवाले कयो। अदा, अलाह जो वास्तो अथव, मूंखे सिर्फ़ु हक़ीक़त ॿुधायो। जेकॾहिं रुस्तम जीअरो आहे त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी उन जे इंतज़ार में गुज़ारे छॾींदसि।
पर जेकॾहिं तव्हां रुस्तम खे मारे छॾियो आहे त मां पंहिंजे मुड़ुस जी इज़त में वञी विया। हुनजे मौत ते मातम कया। पर अल्लाह जो वास्तो अथव, मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधायो, हक़ीक़त ॿुधायो मूंखे सॼी। अल्लाह जो वास्तो अथव, मूंखे हक़ीक़त ॿुधायो। मरी वियो तुंहिंजो रुस्तम, ॿुधई न? हाणे वञी इद्दत में वेह ऐं इहो कारो वॻो न लाहिजांइ। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, कॾहिं बि हिन घर जो रुख न कजांइ। हाणे इहा ॻाल्हि मां अदा खां ॿुधण थी चाहियां। ॿुधाए अदा, ॿुधाए तूं ख़ामोश छो आहे? ॿुधाए मूंखे। छा ॿुधायां? तॾहिं त मुंहिंजी दिलि में बि मातम पियो हले। मां बि खेती जुदाई में रत जा ॻोढ़ा पियो आहे। पोइ तोखे कहिड़ो दिलासो ॾियां? वञ उन ॾींहुं अची मूंखां रुस्तम जे बारे में पुछजां जंहिंने मुंहिंजी अरबेली मूं वटि वापसि मोटी अचे। हिन वक़्तु टरी वञ मुंहिंजी नज़रनि जे अॻियां। किथे ईअं न थिए जो मां पाण सां गॾु तोखे बि पूरो न करे छॾियां। हेड़े हाल में जीअण खां त मौत बहितर आहे। अदा रुस्तम खे सिफ़ा मां नथी जी सघां। मूंखे मारे छॾियो अदा, मारे छॾियो मूंखे। जॾहिं मुंहिंजो मुड़ुस जीअर उॾाए त अदा मारे छॾियो मूंखे, मारे छॾियो मूंखे। मां जी करे छा कंदसि? मारे छॾियो मूंखे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भा, रुगो को मुंहिंजे मन में मातम कोन्हे, पर चइनी तरफ़नि खां कोहराम मतो पियो। तूं वरी हिते आई? निकुर निकुर, मां चवाई थी निकुर हितां। वञा थी मुंहिंजी भेण, मां वञा थी। जन ते अॼु मां न तो ते का तंज़ करण आई आहियां, न को तो ते का टोक ठठोल करण आई आहियां। मां त अॼु हिते तव्हां सभिनी जी सॼण बणिजी आयसि, पर हिते केर बि कंहिंजो सॼण न आहे। हिते त पंहिंजा सॻा भाइर बि पंहिंजी भेनरुनि जा दुश्मन आहिनि। ओ अमड़ जी जले जेका तो सां थी, इहो हिननि जो ॾोह नाहे हिननि जो ॾोह। इहा तो पंहिंजी पाण सां कई आहे। अमड़ हाणे ॾोह वरी बि हिननि ते थी पई ॾे। हाणे चङो पुॼई त मिठी बि माठ त मुठी बि माठ, सब्र करे हितां हली वञ। जेको इहो कुख में पाले थी न, इन जो को क़दुरु कर। हाणे तोखे पंहिंजे लाइ न, पर इन्हे कुख में सांढियल जे लाइ तोखे जीअणो पवंदो। मरियो तुंहिंजो रुस्तम, मां चवां थो निकिरता। चयमि न त तुंहिंजो रुस्तम मरी वियो ऐं तूं नथाला मरी वई। वरी ॿीहर ते पेर न रखजां। वञ तूं हिते छो आई? तूं असांजो हिते तमाशो ॾिसण लाइ आई छा? मां चवां थो निकिर, तूं निकिर इन घर खां। कयां न पूरो। वञा थी अब्बा, मां वञा थी पई। हिते मां आई हुयसि तव्हांखे अरबेलीअ जो ॾस ॾियण, पर जे तव्हांखे नथी ॻाल्हि वणे, नथव मुंहिंजे मथां एतबार, त मुंहिंजो कहिड़ो कमु जो मां हरू भरू वतां पाण पतोड़ींदी, पंहिंजो जीव जोखे में विझंदी, तव्हां सां चङाई कंदी। वञा थी। केॾां थी वञी? तूं नाराज़ न थी?
मौलादात तो होश में ही ना है, जो दिल में ही न कर। अले वे ते दिल जो तस पतो देखा। माई त हाणे पहिरीं सट में ई जार में फासी वई। मां बि चई इन्हनि खे मच्छीअ वांगुरु न तड़पायो त मुंहिंजो नालो बि भागन भरी नाहे। मामूली बुखार है छॾे वेंदो। तव्हां अचो मूंसां गॾु, मां तव्हांखे दवा थो लिखी ॾियां, हिकु ॿ वज़न लिखी थो ॾियां, उहे रह ॾियो। जेकॾहिं फ़र्क़ु न थिए त पोइ शहर वठी अचोसि, रह जूं कुझु टेस्टूं थींदियूं। डॉक्टर साहब जॾहिं मामूली बुखार आहे त छॾे वेंदो, शहर वठी अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेसि ताईं टेस्टूं न थींदियूं तेसि ताईं बीमारी जी ख़बर न पवंदी। हलो त मां तव्हांखे दवा लिखी थो ॾियां, खुदा कंदो त शफ़ा थी वेंदी। जानू बाबा डॉक्टर साहब खे छॾे अच। ऐं हा, डॉक्टर साहब जेके दवाऊं लिखी ॾई इहे बि शहर मां वठी अच। हलो बाबा हलो, अचो जी डॉक्टर साहब अचो, अचो बाबा अचो। मारिया, ऐं शहर वञी रहे सारा दवा वठी थो अचां, तूं हिते हुजां रही वटि। जानू मां एतिरो बीमार त कोन्हे हा। बाबा साईं कीअं थो थी सघे? तव्हांखे बुखार हुजे तव्हांखे अकेलो छॾे घर हलिया वञो। मारिया हिकिड़ो कोप चांहि जो त ठाहे अच। ऐं हा, मिठी घटि कजां। जी साईं। बाबा साईं, ॿियो को सामान शहर मां घुराइणो हुजेव त मूंखे ॿुधायो। ॿियो को बि कमु कोन्हे, तूं सिर्फ़ु दवा वठी अच। ऐं हा, मोटड़ जी कजां। जी बाबा साईं जी। बहरहाल दवा सां गॾु तव्हांजे लाइ खफ़न घुराइणो पवंदो। मारिया, हाणे असर शुरू थी वियो आहे, तूं चाह में पूरी मिलाईंदी वञ। जानू, पाण ॿिन्हिनि जे मथां कंहिंखे शक त कोन पवंदो न? अरे चरी थी आई चाह, जॾहिं डॉक्टर खे शक न पियो आहे, ॿियनि आम माण्हूअ खे थोरी शक पवंदो। ऐं शहर मां दवा वठणु वञा थो, तूं वरी सॼी ख़िदमत करे थी, ऐं एॾी त ख़िदमत करेसि जो ज़रूरु शक पंहिंजे मथां न पए, ऐं सभिनी खां वधीक असांखे सॼणु सम्झे। तोखां कुझु बि कोन थींदो, टके जो अकुल तो में नाहे रहियो। भाॼाई, जॾहिं जबल मूं तरफ़ अख खणी ई कोन थो ॾिसे त पोइ भला आऊं छा कयां? छा कयां? सफ़ा खां बेवकूफ़ हींअर बेली। तुंहिंजी उमिरि में जे मां हुजां हा न त हिकिड़ो जबल त छा सॼे ॻोठ जे छोकरनि खे बेवकूफ़ बणायां। ऐं तोखां हिकिड़ो इहो जबल बेवकूफ़ नथो बणिजे? भाॼाई, मूंखे ॿियो को कमु चई छॾ, बाक़ी इहो जबल मूंखां बेवकूफ़ कोन बणबो। पोइ मूं बस कई, ऐं जेकरे सुभाणे या ॿिए ॾींहुं रब्बू निकाह जे लाइ हिते मौलवी वठी आयो न त पोइ तूं मूंखे न चइजांइ त भाॼाई मां रब्बूअ सां शादी न कंदसि। इन्ही करे मां तोखे चवां थी, जेकरे तोखे रब्बूअ मां जान छॾाइणी आहे न त जबल खे तोखे बेवकूफ़ बनाइणो पवंदो। ॾे ख़बर सत भराई, तुंहिंजा सुर अजी सम्झे थी या ये खाम खां पे अजी जा जो बीनू वजाई।
कान थी समझे, मुझी का भी गाल न थी समझे। तू ही समझाए न चरिए के जेकर असां रब्बू ऐं जबल के पाण न विढ़ायोसीं त रब्बू असांजी जान कीअं छॾींदो। त भाई मूं अञा कुझु ॿियो सोचियो आहे। तू पंहिंजे ने सोचई हुल खे छॾ ऐं जेको मां थी चवां उहो अरबेलीअ खे सम्झा। समझी वई अजी अरबेली, समझी वई। कीअं भेण समझी वई है न? ठीक आहे अदा, मां हिकु भेरो ॿीहर कोशिश कयां थी। ओ इते रखीस न त भाई अजी अरबेली ॻाल्हि खे समझी वई। तू हरू भरू समझी कोन पई ॻाल्हि खे। आखिर भेण कंहिंजी आहे हमजे जी, त अकुल त हुजसि न। समझ ॻाल्हि खे।